हिरोशिमा में वेठा आहियूं, म्यूज़ियम घुमिया आहियूं, अंदरि सड़ी पची वियो आहे, ॾुख थियो आहे तस्वीरूं ॾिसी। ही पोयां जेका बिल्डिंग आहे इहो हुननि जो चेंबर ऑफ कॉमर्स हो, जेके ईअं जो ईअं रखियो अथनि 6 अगस्त 1945 त जॾहिं बम किरियो तॾहिं इहा बिल्डिंग ऐं आसपास सॼो उॾामी वियो। 70,000 माण्हू त कुझु घरनि में मरी विया। इहे जेके पंहिंजे मुल्क में साउथ एशिया में हिक ॿिए खे रोज़ धमकियूं था ॾियनि, भारत में जेको नरेंद्र मोदी जंगी जुनून पियो फैलाए ऐं पाकिस्तान में जवाब में जेके धमकियूं थो ॾिए ऐं भारत थो ॾिए, न छॾींदासीं, बम किराईंदासीं, आख़िरी हरबो इहो आहे, या नॉर्थ कोरिया थो ॾिए, या अमेरिका चीन ऐं रूस हिक ॿिए खे धमकियूं था ॾियनि, फ्रांस ऐं इंग्लैंड एटमिक हथियार रखंदड़ मुल्क, या इज़राइल जेका जुठ कई आहे सॼे फ़लस्तीननि सां। जंग बाज़ारि ॾाढो हिकिड़ो एडवेंचरस लफ़्ज़ थो लॻे। हा मज़ो न छॾींदासीं, ख़बरदार आयो अचां पियो। पोइ जेको हशर थो थिए उहो हिते अची ॾिसो, तस्वीरूं ॾिसी माण्हू जा वार कांडारजी वञनि, जेको थियो आहे जैपनीज़ सां। हाणे ज़ाहिर आहे जैपनीज़ पाण इहो पोखियो हो ऐं जापान, इटली ऐं जर्मनी गॾिजी फ्रांस में, रूस में, ॿियनि मुल्कनि में हज़ारे लखे माण्हुनि खे मारे छॾियो। रूस में जेको स्टालिनग्राड जो घेरो कयो हुन में माण्हू बुखुनि में तड़पी मरी विया। जेको डनक्रिक खां अॻु में फ्रांस सां हशर थियो, या जेको आसपास पोलैंड सां हशर थियो, ऐं जापान वरी जेको फार ईस्ट में हशर कयो मुख़्तलिफ़ मुल्कनि सां, इटली जेको कयो, हुनजा तमामु भयानक नतीजा निकिता। पर हिते त माण्हुनि सां निसुरो ज़ुल्म थियो। आम माण्हू घरनि में वेठा हुआ ऐं धमाको थियो, सभु मरी विया। उते वेठा आहियूं, कचहरी हले पई। मुंहिंजी त किरती इहा आहे त रुॻो कचहरी में नयूं एवेन्यूज़ ॻोल्हणियूं आहिनि, नवां कम ॻोल्हणा आहिनि। हिते दोस्त मूंखे चवनि था त हेॾा मानी, राति मूंखे चवनि था उथी वरी ॿी जाइ ते हली कचहरी कयूं, वरी उते मानी खाऊं, 57 फ्लोर तां उथी वरी ॿिए केॾे पासे हलूं। मूं चवनि मूंखे सुबुह जो तव्हां कतार में लॻायो आहे बुलेट ट्रेन में विहारण लाइ, त हिन खे राति जो वञी किरियासीं, निंड बि कोन थी अचे, टाइम डिफरेंस आहे, हिन कम खे लॻा पिया आहियूं। हाणे ही सभु दोस्त वेठा आहिनि। ही थईम साहिबु आहे, असांजो सीनियर साथी आहे, ज़रे यूनिवर्सिटी जो कंट्रोलर आहे, हिते घुमण आयल आहे। ही असांजो महर साहिबु आहे, इहो मोहसिन, इहो हिते रहे थो, कारोबार करे थो। ही ब्रोही साहिबु आहे, अदा सॼो नालो अवेस ब्रोही आहे, रते देरे जो। साईं असांजो वेठो आहे अयूब साहिबु, ऐं इलाहियुनि जी ज़ातियूं कोन थो ॿुधायां, वरी चवंदा फलाणी ज़ातियूं इलाही आहिनि। ऐं ही हमीद सुमरो साहिबु वेठो आहे, ही निसार ख़ान वेठो आहे, इहो साउथ जे फिल्मुनि जो जेको हीरो थो लॻे, ऐं माना हिन पासे जो उहो आहे। होॾां हू नवीद थईम वेठो आहे, इहो त जॉब थो करे। हीअ वरी हिकिड़ो ॿियो हमरा वेठो आहे थईम महर, इहो वरी यूक्रेनी आहे ऐं हिते आयो आहे। ऐं हीअ जेको पोयां कैमरा ते भरे पियो, इहो ओगाई आहे, ऐं इहो ओगाई साहिबु जेको आहे सो बि हिते रहे थो। ओगाई भले पुॼी विया हलिया, पली जा पहुता ई कोन, उहो धिका पिया खाइनि। ओगाई तरक़ी, असां वटि जेको माण्हू सड़ंदो आहे सो चवंदो आहे फलाणो चढ़ी हलियो, आउं रहिजी वियुसि। सो ओगाई सुमरा थईम चढ़ी विया हलिया, असां वारा जुंगशाही वारा पली जा जोखिया जाखरा रहिजी विया हलिया। हाणे कीअं अची कढे हिननि जो तख़्तो कढूं था, उगाइनि जो, थईमनि जो, महरनि जो, हितां भॼाए वापसि करे सुमरनि खे, पोइ वरी पली जा जुंगशाही जा खणी अचूं, पोइ मेड़ बेड़ो वठी अचूं जापानी सरकार वटि, हिननि खे कढो। सदी माण्हू ईअं कंदो आहे, पाण कोन निकिरंदो आहे, ॿियो रहियो आहे पहिरीं हिनजी पाण कढां। इहो छो चढ़ी वियो आहे? इनजी मोटरसाइकिल ख़ुदा करे बाहि लॻेसि, इहो न त आउं मोटरसाइकिल नहीं वठां, हिन जेका वरिती आहे इहा चोरी थी वञेसि त भलो कमु थी वञे। सो हाणे हीअ जेको अवेस ब्रोही आहे, अदा थोरो वेझो थिए योगाई साहिबु, हीअ जेको अवेस ब्रोही आहे, हिन सां कचहरी था कयूं। इॾे मूंखे अलाए पोइ सची ॻाल्हियूं ॿुधाई अथसि, अलाए हयूं अथसि, जस्ट किडिंग। त हिन मूंखे ॿुधायो आहे हीअ हिते पढ़ाए थो, असिस्टेंट प्रोफेसर आहे, रते देरे जो आहे अवेस ब्रोही, ऐं हिते 3 सालनि खां आहे। इकनॉमिक्स पढ़ाए थो, इंटरनेशनल स्टूडेंट्स खे पढ़ाए थो, यूनिवर्सिटी जे ख़र्च ते सॼी दुनिया घुमियो आहे, अमेरिका ऑस्ट्रेलिया वियो आहे, ऐं एट पार आहे। हिते जेके पढ़ाईंदड़ उस्ताद आहिनि उन्हनि सां उन्हनि जी लेवल ते पढ़ाए थो। 31 साल उमिरि आहे, शादीशुदा कोन्हे, ऐं कंदो शादी जल्द। ऐं उन खां सवाइ फुली फंडेड स्कॉलरशिप ते आयो आहे। हीअ जेका मखलूक वेठी आहे पाकिस्तान में, जेका सॼो ॾींहुं चए थी मुंहिंजी मालिकी कयो, अदा आउं अचण लाइ तयारु आहियां, मुंहिंजी मालिकी कयो। मालिकी कयो माना मूंखे घुराए चीच में खणी, कच्छ में खणी मूंखे छॾे अचो इंग्लैंड में,
पोइ हुते मूंखे पैसा बि ॾियो, दाख़िला वठी ॾियो, मुंहिंजी मालिकियत आहे, असीं ग़रीबनि जा ॿार, अबा ग़रीबनि जा ॿार सभु आहिनि। तंहिंजे करे इहो जेको अज़ाब आहे उन्हनि लाइ ही नौजवान ऐं या ही नवीद जहिड़ा नौजवान, ऐं थोरो नवीद खे ॾेखारिजो। अदा नवीद केतिरो वक़्तु थियो आहे? मूंखे 10 साल थी विया आहिनि। जॉब था कयो? जॉब थो कयां जैपनीज़ कंपनी में। जैपनीज़ कंपनी में? छा नालो आहे कंपनी जो? सोलेमानी। ॻोठ कहिड़ो अथव? मुंहिंजो आदलपुर। आदलपुर, घोटकी? घोटकी आदलपुर। आदलपुर खां हिरोशिमा? आदलपुर खां हिरोशिमा। ज़बरदस्त। अदा ओगाई साहब तूं छा थो करीं? जॉब कयां थो। जॉब कहिड़ी थो करीं? ट्रेनिंग वर्कर। ट्रेनिंग वर्कर आहीं? केतिरो घणा साल थिया आहिनि? 2 साल थिया आहिनि। ॻोठ कहिड़ो आहे? सरहद। सरहद? सरहद को सका। घोटकी सरहद वारा ही भला हेॾा सौ कोन था या ठठे बदीने ई संगत खे चवंदा पर सम्झ नथा। ॿी संगत अमल नथी करे। ये सुस्त आहिनि, पुॼनि कोन थो। जी जी ठीकु आहे। हाणे ही ॾेखार असांजो अवेस बरोई, थोरो वेझो अचे, अञा वेझो अचे, हिते पोयां रेलुनि जा आवाज़ आहिनि। अदा अवेस बरोई तूं यकीननि के अरबपति करोड़पति जो पुटु हूंदे, सिंधी चवंदा आहिनि त अरबपतिनि जा ॿार था वञनि, असीं बुखिया आहियूं। सर मां बेसिकली हिकिड़े ॻोठ मां बिलोंग थो कयां। हा। ऐं ॻोठ जो नालो आहे रतेदरे जे भरिसां ॻोठ वली मोहम्मद बिरोही। रतेदरे जे भरिसां ॻोठ वली मोहम्मद बिरोही। हा। बाबो अरबपति आहे? न सर कुझु बि न, ए सच का बि शइ न। पोइ कीअं तूं पढ़ाई कई हुते, छा पढ़े? सर असल में मां गवर्नमेंट स्कूल में पढ़ियो आहियां। ऐं गवर्नमेंट स्कूल रतेदरे जो? अदा ओगाई गवर्नमेंट स्कूल तूं कहिड़े स्कूल में पढ़े? गवर्नमेंट पढ़ियो आहियां। किथे? प्राइमरी स्कूल आहे हुते सरहद जो। सरहद जो? अदा हा। पोइ गवर्नमेंट स्कूल में पढ़ण खां पोइ छा कई? उन खां पोइ मां कॉलेज करे पोइ मेरिट ते मुंहिंजी सिलेक्शन थी BBA सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में। वेरी गुड। पोइ रूरल कोटा ते हिकिड़ी सीट हुई, उन ते मुंहिंजो नालो अची वियो। त उन में ईअं आहे की मां हुतां बैचलर डिग्री करे, उहो बि सुठी CGPA में, तक़रीबन ओवरऑल 81% हुई मुंहिंजी। उन खां महिनती हुए? बिल्कुलु सर, महिनत करणी। पोइ छा कई? पोइ मां चाइना लाइ अॻ में ट्राई कयमि, स्कॉलरशिप मास्टर्स करे हुतां। अच्छा, चाइना लाइ ट्राई कई? पहिरीं तूं BBA करण खां पोइ तूं निकिते त चाइना लाइ स्कॉलरशिप ॻोल्हियां, पोइ छा थियो? पोइ मां मास्टर्स करे फुली फंडेड स्कॉलरशिप ते, चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप आहे, ओॾा वे हुते वियमि। किथे? शियान में। शियान आऊं थी आयो आहियां। अच्छा। हा, शियान में। शियान के समटाइम्स अगो इट वाज कॉल्ड द वन ऑफ द मोस्ट पोल्यूटेड सिटीज। एग्जैक्टली। हा। पोइ शियान में पढ़े? शियान में 2 साल मां मास्टर्स करे पोइ ट्राई कयमि जापान PhD लाइ। अच्छा। जी हाँ। पोइ हिते मां ट्राई कयमि। कोशिशि माण्हू करे हर वक़्तु, ईअं न आहे की तव्हां हिकिड़ो ॾींहुं कोशिशि करे ॿिए ॾींहुं वरी छॾे ॾियो। जल्दी बेज़ार न थियो। सिंधी माण्हू 2-3 महीननि में बेज़ार थियो वञे, अदा कमु कोन्ह थिया। हा सर, रिज़ल्ट्स तव्हांखे मिलंदा पर उन में थोरो टाइम लॻंदो आहे। तव्हां में उहा हमेशह। घणा पैसा ख़र्च करे जापान आहे? मां रुपयो बि ख़र्च न कयो। टिकट बि उन्हनि ॾिनी? हर शइ फुली फंडेड मिक्स्ड स्कॉलरशिप आहे, जैपनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप। कहिड़ी यूनिवर्सिटी में आयो आहीं? सर मां हिरोशिमा यूनिवर्सिटी। हिन ई शहर में? बिल्कुलु। अच्छा, उते कहिड़ी छा पढ़णु आहे? सो हिते मां इकोनॉमिक्स PhD करणु आयुमि तक़रीबन 2022 में, ऐं मां डिग्री मुकमल कयमि हींअर सेप्टेम्बर। तूं PhD आई आहे? जी सर। तूं डॉक्टर आहीं? डॉक्टर ऑफ इकोनॉमिक्स? एग्जैक्टली। तो तुझी उम्र ही कान्हे तो कीअं कूड़ी डिग्री वरिती अथई आहे? सर महिनत करे माण्हू उन 31 सालनि में PhD थी आहे? उमिरि न ॾिसंदा आहिनि, जस्ट महिनत ॾिसंदा। वेरी गुड। अच्छा, पोइ तोखे हाणे तूं छा पियो करीं? सो हींअर मां असिस्टेंट प्रोफेसर ऑफ इकोनॉमिक्स हिरोशिमा यूनिवर्सिटी में ई आहियां। हिते पढ़ाई में? रतेदरे मां हिकिड़ो दरवेश ख़ुदा जो निकितो, बिल्कुलु। उहो हाणे हिरोशिमा में पढ़ाए पियो सॼी दुनिया जे माण्हुनि खे। हिते सभई जेके फॉरेनर आहिनि, अमेरिकन्स, यूरोपियन, सभई जेके बि आहिनि, उन्हनि खे तूं पढ़ाई पियो? एग्जैक्टली। मां लेक्चर्स। ऐं तूं महीने में घणा कमाईंदो हूंदे? सर अल्हम्दुलिल्लाह ॾाढी भली 10-12 लख कमाईंदो? आराम सां। ऐं उन खां सवाइ पार्ट टाइम बि कंदो हुई? बिल्कुलु। उन मां 2-4 लख मिलंदा हूंदा, माना 12-15 लख रुपया कमाई थो। ऐं उते हुजी हा त फर्स्ट क्लास नमूने तूं 1.5 लख रुपया पगार खणी आ, यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुजी आ, ऐं सॼो ॾींहुं तोखे 50 माण्हू तुंहिंजे पोयां लॻल हुजंदा। ईअं आहे। ऐं मां उन शइ खे जेको आहे सो एक्सेप्ट न कयमि। मां चयुमि कुझु चेंज मां कयां पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजे लाइ, पर पंहिंजनि लाइ बि कयां। पोइ हिते सिंधी शागिर्द अची सघनि था? सर बिल्कुलु। हिते छा करणु अची सघनि था? सो हिते मुख़्तलिफ़ फील्डियूं आहिनि, ह्यूमैनिटीज़, सोशल साइंसिस आहिनि, स्पेशली इंजीनियरिंग, IT वारा अची था सघनि, मेडिकल साइंसिस वारा। हिते फुली फंडेड स्कॉलरशिप आहे, बसि इहा शर्त आहे की 80% तव्हां वटि CGPA 3.5 हुजे। ऐं तव्हां छा कयो, ईमेल्स कयो प्रोफेसर्स खे कि मां इंट्रस्टेड आहियां तव्हांजे लैब में, रिसर्च फील्ड जंहिंमें प्रोफेसर कमु थो करे। अगरि हू एग्री कयो पोइ तव्हां सां हू मीटिंग कंदो ऑनलाइन। जेॾी महिल मीटिंग कई, तव्हांजी ॾिठई ओवरऑल प्रोफाइल मां अगरि हू सेटिस्फाइड आहे, तव्हांखे फुली फंडेड स्कॉलरशिप। IELTS खपे?
IELTS plus आयल्स मथां सिंधी न सम्झनि इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम Exactly. उहो आयल्स जो स्कोर खपंदो अंग्रेज़ी लाइ उहो कोन खपे हिते प्लस पॉइंट अगरि न आहे त नो प्रॉब्लम माना हुजे त बहितर आहे पर न हुजे तॾहिं बि कमु हली वेंदो तव्हां कमु करे अंग्रेज़ी ज़बान जी एफिशिएंसी वारी टेस्ट खां सवाइ बि कमु हली वेंदो बिल्कुलु अच्छा दाख़िला रुगो PhD या मास्टर्स में बि थींदी मास्टर्स लाइ आहे PhD बैचलर्स पे आहे बैचलर्स में आहिनि बिल्कुलु। माना इंटर करे बि अची सघो था बिल्कुलु तव्हां करे इंटर करे बैचलर्स करण लाइ बि स्कॉलरशिप्स आहिनि बिल्कुलु सही। कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि सो हिते ओवरऑल ॾिसिजे त जैपनीज़ जेकी नेशनल यूनिवर्सिटीज़ आहिनि जंहिंमें टोक्यो यूनिवर्सिटी आहे क्योतो ओसाका हिरोशिमा यूनिवर्सिटी टोक्यो क्योटो ओसाका हिरोशिमा कोबे यूनिवर्सिटी कोबे, टोयोमा यूनिवर्सिटी टोयोमा, ऐं नागासाकी यूनिवर्सिटी नागासाकी। बिल्कुलु हिननि में अगरि हू वरी फर्दर गूगल बि कंदा न कि लिस्ट ऑफ नेशनल यूनिवर्सिटीज़ ऑफ जापान उते स्कॉलरशिप बि मिलंदी फुली फंडेड ऐं तव्हांखे टिकट बि प्रोवाइड ऐं कंदा तव्हांखे रिहाइश बि ॾींदा हर शइ तव्हांजो माना तव्हीं जहाज़ में चढ़ी पई रिहाइश बि तव्हांखे हिननि ॾिनी बिल्कुलु ऐं 3 लख स्टाइपेंड पाकिस्तानी तव्हांखे ॾींदा 3 लख तक़रीबन माहवार बिल्कुलु या साल जा न माहवार 1 मंथ ऐं हुन खां बाद हीअ में त को देगिल थी पई आहे 3 लख ॾींदा पढ़ाईंदा टिकेटूं ॾींदा हर शइ रिहाइश ॾींदा ऐं तव्हां हुन सां पार्ट ऐं उहो निभागा वेठा आहिनि हुते पंहिंजे ॻोठनि में उहो चवंदा दादा असांजी मालिकी कयो बेली अयाज़ लतीफ़ पली जा मालिकी कर न सर ईअं न आहे लाहे अची बेटा वठजनि निकिरनि कोन था मालिकी मां कर पाण ॻोठ मां निकितो आहियां त हिन मां तव्हां सम्झी था सघो त हर को निकिरी अची थो सघे जेकॾहिं मां हुतां निकिरी थो सघां सभई निकिरी अची था तो कीअं न तोखे इहो जज़्बो कीअं आयो त ॿाहिरि वञा तूं रते देरे में वेठो आहीं त ख़ुशि थी वेठो जा PhD जो इम्तिहान ॾींहुं प्राइमरी स्कूल टीचर थी आहियां ऐं हाणे सिंधी जेको वेठो आहे सो चए थो त आउं PhD थी वियो अदा छा थियो आहे PhD थी वियो आहियां HST पास कई अथमि PhD थी वियो आहियां हाणे मुंहिंजी नौकिरी आहे हाणे तूं PhD थियण जे बजाए सर मां उहे लाइनियूं ॾिठमि जेॾी महिल माण्हू वञी चालान पिया भराइनि मां चयुमि हीअ कहिड़े क़िस्म जो सिस्टम जिथे माण्हू सिर्फ़ु चालान भराए वरी सॼी उमिरि तव्हां 30-40 हज़ार ते माना गुज़ारो कयो पंहिंजी फैमिली खे कीअं सपोर्ट पोइ तूं घर माइटनि खे पैसा मोकिलींदो आहीं बिल्कुलु सर हा मां इलाही कुझु घणो कुझु कयो आहे प्रॉपर्टी हर शइ कई ऐं हक़ हलाल जी रोज़ी पियो कमाई माना ठगी खां सवाइ अच्छा हा, ठगी जो नालो ई हिते ठगी जो नालो ई कोन्हे बिल्कुलु अच्छा तोसां रवैयो कीअं आहे जैपनीज़ इंतिज़ामिया जो यूनिवर्सिटी जी हिते ॾाढा भला आहिनि जेकॾहिं तव्हां महिनत कयो उन्हनि खे तव्हांजी जेका आहे सा परफॉर्मेंस खपे अगरि तव्हां सही रिज़ल्ट्स ॾियो था तव्हांजी रेस्पेक्ट उन ई लेवल जी कंदा जीअं हू पाण फैकल्टी मेंबर्स आहिनि भला जॾहिं 3.5 CGPA न हुजे 3 खां मथे हुजेसि उनजो को आसरो आहे या न उनखे अञा फर्दर इलाही चांसिस आहिनि अगरि 3.5 खां मथे न 3 खां मथे हुजे 3.5 न हुजे कोई इशू न आहे हिते वरी पोइ रीजनल स्कॉलरशिप्स आहिनि प्रिफेक्चर गवर्नमेंट जेकी आहे न उहे बि स्कॉलरशिप्स ॾींदा आहिनि उन में ईअं आहे की तव्हांजी यूनिवर्सिटी जी जेका फ़ी आहे उहा माफ़ु थी वेंदी उन खां बाद में तव्हांखे कुझु प्राइवेट कंपनीज़ आहिनि उहे तव्हांखे स्टाइपेंड बि ॾींदा माना तक़रीबन पोइ अलाउंस ॾींदा हा 2 लख पाकिस्तानी तव्हांखे अच्छा जे शुरू में तूं आहीं त तोखे कमरे में घणा ॼणा रहंदा तोसां हिते हिकिड़ो माण्हू रहंदो आहे हिकिड़ो माण्हू कमरे में तव्हांखे हिकिड़ो त असां ॻोठ पंहिंजे में अकेला कोन रहूं घर में धण रहियो पियो हूंदो आहे बाक़ाइदे आलीशान लाइफ स्टाइल बाक़ाइदे क्वालिटी ऑफ लाइफ तव्हां ॾिसो हिते मानी बि भली मौसम एॾी ज़बरदस्त लॻी नज़ारा लॻा पिया आहिनि पोयां वहे पई ढंढ वहे पई आसमान ॾिसो आसमान ॾिसो हेॾां ई ॾिसो असांजो वेठो आहे हॉलीवुड फिल्मनि जो हीरो रिचर्ड गियर जो नंढो भाउ अब्दुल हमीद सुमरो ऐं हेॾां साईं वेठो आहे दिलीप कुमार लॻो पियो आहे हेॾां ही वेठो आहे असांजो भाउ ऐं हेॾां ही वेठो आहे चमकनि पिया महांगा महांगा कपिड़ा पायो ऐं असीं हुते गोॾूं ॿधो वेठा आहियूं अच्छा ठीकु आहे हा माना सिंधी नौजवान जेको अॼुकल्ह अचे पियो उहो महिनत करे पियो बिल्कुलु ऐं सिंधी यंग स्टूडेंट जेकॾहिं हार्ड वर्किंग आहे सिंधी स्टूडेंट्स मूंखे ॾाढो मुतासिर कयो आहे जेकॾहिं उहे सही डायरेक्शन में आहिनि त सिंधी नौजवान लाइ स्काई इज़ द लिमिट एग्ज़ैक्ट ऐं तमामु ऐं सिंधी नियाणियूं बि मूंखे चयूं ऐं जॾहिं इटली वियो हुउसि त उतां वञी मूं इहे कया व्लॉग्स कया त पोइ मूंखे यूरोप जे माण्हुनि चयो त तव्हांजे अचण खां पोइ हाणे लश्कर शुरू थी वियो आहे ऐं रोम में फ्लोरेंस में वीनस में ॿियनि शहरनि में बुलोना में ऐं ख़ुदि जर्मनी में ॿियनि पासे त हाणे पाण बाहि था ॿारियूं त जेको लिखियलु हूंदो आहे न पंहिंजे दीवारनि ते चलो चलो रायविंड चलो पाण चऊं था हलो हलो जापान हलो सर हिते अगरि स्टूडेंट्स स्कॉलरशिप ते अचनि न हिननि खे एॾा मौक़ा आहिनि ही पूरी दुनिया फ्री में घुमी था सघनि अच्छा जेकॾहिं कोई स्टूडेंट हिते आयो ऐं अची हितां मास्टर्स कई 2 साल या PhD कई त उन खां पोइ हुनखे उनजो वीज़ा स्टेटस छा हूंदो उन वक़्तु पहिरीं स्टूडेंट हूंदो पर जेॾी महिल उन्हनि खे जॉब मिले हाई स्किल वीज़ा चइबो आहे ऐं हाई स्किल वीज़ा मीन्स की 5 साल वीज़ा ॾींदा उन्हनि खे पर हिकिड़े साल खां पोइ परमानेंट रेजिडेंसी ॾींदा PR ॾींदा हिकिड़े साल में ऐं पोइ PR खां पोइ पासपोर्ट मिलण में केतिरो वक़्तु लॻंदो 5 साल तक़रीबन टाइम 5 सालनि खां पोइ माण्हू जैपनीज़ पासपोर्ट हूंदो
ऐं जैपनीज़ पासपोर्ट ते दुनिया जा घणा मुल्क बिना वीज़ा जे वञी सघिजे थो 195 आहिनि 195 मुल्कनि में वीज़ा कोन खपंदो पूरी दुनिया तव्हांजी सॼी दुनिया तव्हांजे पेरनि हेठां हूंदी अच्छा हाणे तूं सिंधी शागिर्दनि खे अच्छा तो सवेल मूंखे म्यूज़ियम ॾेखारींदे तो ॾाढी ज़बरदस्त ब्रीफिंग ॾिनी तो हिकिड़ी ॻाल्हि कई तो चयो त कुझु माण्हुनि खे मूं इनकरेज कयो त उन्हनि चयो त CV बि असांखे तव्हीं ठाहे ॾियो सर ईअं आहे कुझु दोस्त अप्रोच कयो पंहिंजे सिंध मां ई हा हुननि चयो मूंखे मां उन्हनि खे गाइड कयुमि की यार तव्हां अचो हिते ऐं उन्हनि चयो त असां तव्हांखे पिक्चर मोकिलियूं था फोटो तव्हां CV ठाहियो मां चयुमि यार मां हिते PhD थो कयां तव्हां मूंखां अगरि CV ठाराईंदव त पोइ तव्हां हिते PhD में अची कीअं कमु कंदव मूंखे पोइ सॼी हुनजी बदनामी थींदी न त की यार तव्हां माना हिकु CV नथा ठाहियो पोइ हिते कमु बि करिणो आहे रिसर्च पेपर्स तव्हांखे पब्लिश करिणा आहिनि छो जो हिते ईअं न आहे की तव्हांखे पैसा मिलंदा बसि तव्हां अची सुम्हंदव हिते या आराम सां घुमंदव फिरंदव पढ़ंदव सुबुह खां राति ताईं तव्हांखे पढ़ाइणो पवंदो ऐं पढ़णो पवंदो ऐं कमु ऐं पोइ वरी ठठ थी वेंदा बिल्कुलु ईअं आहे PhD थी वेंदी बाक़ी छा खपे PhD खां पोइ सॼी हाणे ताईं केॾां केॾां विया आहियो सो हींअर मां US रिसेंटली वियमि ऑस्ट्रेलिया ऐं नेक्स्ट ईयर कैनेडा पियो वञा वरी इंग्लैंड जो मुंहिंजो आहे हितां यूनिवर्सिटी मां ई ओवरऑल सभई ट्रिप्स अच्छा हाणे रते देरे में जेके तोसां 5-7 छोकिरा पढ़ंदा हुआ 9th 10th में क्लास फेलो हूंदा आहिनि उन्हनि 10-15 जेके क्लोज़ फ्रेंड्स हूंदा जी हा उहे उते रहिजी विया ऐं तूं अॻियां निकिरी वएं उनजो सबबु छा आहे बुनियादी 2-3 सबब कहिड़ा आहिनि जेके हिकिड़ा माण्हू उते रहिजी विया रते देरे जे घिटियुनि में या जुंगशाही जे घिटियुनि में या कढण ऐं बदीन जे घिटियुनि में ॿिया निकिरी थो वञे फ़र्क़ु कहिड़ो आहे सर फ़र्क़ु सिर्फ़ु छा आहे तव्हां में अगरि विल पावर आहे न मूंखे शुरू खां हाई स्कूल में इहो हो की मां जेॾीमहिल बुक्स लाइब्रेरी में शाह लतीफ़ लाइब्रेरी या रतेरे में पब्लिक लाइब्रेरी उते वेहंदो हुउमि इहे मां बुक्स जेॾीमहिल मां ॾिसंदो हुउमि हुन में फ़ोटोज़ स्पेशली ॿियनि शहरनि जा कंट्रीज़ जा स्पेशली न्यूयॉर्क जा फ़ोटोज़ मां ॾिसी इलाही मां मुतासिर थियुमि हालांकि मुंहिंजो प्लान हुयो मां मैथमेटिक्स में बाक़ाइदे बहितरु हुयुमि हुते उहा शइ छॾे मां बिज़नेस में आयुमि मूंखे इहो की मां हेॾे वेंदुमि ज़रूरु ज़बरदस्त वेल डन कुझु अवेस बि न हुयो ऐं मूंखे इहो विल पावर हुयो मां चयुमि पर हाणे अवेस तो ते कमु थो रखां जी सर त कोशिशि करे जेतिरी जान लड़ाए सघीं तूं सिंधी शागिर्द घुराए पंहिंजा माण्हू तकलीफ़ में आहिनि करप्शन जे घेरे में आहिनि मेरिट जी तबाही आहे तूं रुॻो पाण ख़ुशि न थी पाण अकेलो माण्हू ख़ुशि आहे न कंहिं कम जो कोन्हे माण्हू पंहिंजे राज भाग क़ौम वतन सां ख़ुशि हुजे उन्हनि सभिनी खे हिते आणण में मदद कर अदा नवीद थईम तुंहिंजा जेके क्लास फेलो आहे उहे छो कोन आया तूं कीअं पुॼी वएं हिते तो में कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे तूं पहुते ऐं ॿिया माण्हू उते ई वेठा आहिनि रुॻो तोखे वेठा मैसेज कनि मुंहिंजो जीअं साईं ॿुधायो मूंखे ॿाहिरि निकिरण जो शौक़ु हुयो शुरू में त सऊदी लाइ सोचियो बाबा साईं वेठो आहे हिते मुंहिंजो त उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई तोखे होॾे मोकिलियूं था पोइ उन खां बाद मुंहिंजो मामो आहे पासपोर्ट ऑफिस में हुते उन मूंखे ॿुधायो त मामा हिन साइड जो कान दोस्त वञनि था पासपोर्ट लाइ आया तुंहिंजो छा प्लान आहे मां चयो मामा स्टडी कई मुल्क खे ॾिठो यूट्यूब ते त छा आहे छा न आहे उन खां पोइ मुंहिंजो इहो हिन तरफ़ गाॾो हली पियो त मां चयो बसि एॾे ई पुॼणो आहे ॿियो काॾे वञिणो ई न आहे फर्स्ट क्लास ज़बरदस्त अदा हाणे ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे अदा सजाद तूं यूक्रेन छो वें यूक्रेन से नओं माहौल नओं कल्चर ॾिसण लाइ अॻे में बेसिक स्टडी कई सांगड़ से कैडेट कॉलेज में हा उतां पास आउट थी दुबई वियासीं हा इंटर उतां करे वरी जापान आयासीं हिते ॿोली सीखीसीं यूक्रेन जो वक़्तु कीअं गुज़रियो यूक्रेन जो तमामु सुठो ज़िंदगी जो सुठो सॼियूं ॻाल्हियूं न ॿुधाइजी ॿियूं कटे 20 सैकड़ो ॻाल्हियूं ॿुधाए त मज़ो कीअं छाकाणि यूक्रेन आहे हसीन मुल्क तंहिंजे करे उहो ॻाल्हियूं खाई वञे बाक़ी ॿुधाए त 20 सैकड़ो मज़ो हो मज़ो हुयो सुठो मुल्क हुयो नओं तजुर्बो हासिलु कयोसीं हा माना हिकु रोशन थियो दिमाग़ बि बसि इहा आइडिया जंग न लॻी आहे त ज़बरदस्त हो पोइ हुजऊं हा हा अदा तूं ॿुधाए त तूं हींअर फिलिपाइन मां मोटियो ई ऐं हिते बिज़नेस थो करीं ऐं तूं मूंखे ॿुधाए त तोखे कीअं थो मौसम मज़ो अचे ऐं फिलिपीन कीअं लॻो ऐं हीअ कीअं थो लॻे जापान कीअं थो लॻे तोखे फिलिपीन इहो आहे त जेको आहे थोरो बिज़नेस जे लिहाज़ सां हिकिड़ो आसान हिकिड़ो सम्झो पॉइंट आहे जिते पर आहे ग़रीब मुल्क आहे ग़रीब मुल्क तव्हां उते वेंदव त तव्हांखे माना मनीला जीअं लहंदव तव्हांखे लॻंदो त तव्हां कराची में पुॻाओ अच्छा जी जी अच्छा हाणे तूं पढ़ियो कहिड़े स्कूल में ई प्राइमरी ऐं मैट्रिक प्राइमरी मैट्रिक जेको आहे मां प्राइमरी कयो हेॾे घोटकी में हा ऐं जेको आहे मैट्रिक मां कयो पब्लिक स्कूल सखर ऐं उतां पुॼी वएं जापान ऐं खां पोइ मां कराची वियुमि उतां मां BBA कयो हा BBA किथां कई BBA बिस्टेक मां बिस्टेक मां जी उन खां पोइ मां मास्टर्स लाइ मां दुबई हलियो हुयुमि हुते ज़ाबिस कैंपस आहे मुंहिंजो दुबई कैंपस आहे अच्छा ज़बरदस्त अदा छा था चओ थईम साहब छा कनि नौजवान
ऐं नौजवान ॿाहिरि निकिरनि ॻोठ में, उते त कुझु कोन्हे सवाइ ज़मीनदारनि जी कमदारी जी ऐं वॾेरनि जी उताकनि ते वेही बिरयानी खाइण जी, पंहिंजी मुस्तक़बिल सोचनि, ॿाहिरि निकिरनि। ज़िंदगी, पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी उहो सोचनि ॿाहिरि निकिरनि। ज़बर अदा ओगाई साहब तो सॼो नालो वरी ॿुधाए। अख्तर अली हो गई हा हिते आउं तेगाणी घुरायां न घुरायां? भले घुरायां। जेको मसलो कोन्हे। ठीकु आहे। हाणे ओगाई साहब ॿुधाए त तुंहिंजा जेके क्लास, मुंहिंजो सुवालु अहम हूंदो आहे त कहिड़ो सबबु आहे त हिकिड़ी पाड़े में हिकिड़ी घिटीअ में खेॾंदड़ 50 ॿारनि मां हिकिड़ो ॿ ॿार अॻियां निकिरी थो वञे ऐं ॿिया उते रहिजी था वञनि ऐं उहे रुॻो ख़्वाब ॾिसनि था ऐं गिलाऊं पिया कनि, चवनि था कुझु कोन्ह थियो, क़िस्मत सुठी कोन हुई, बाबा मदद कोन्ह कई, ऐं हिकिड़ो ॿ ॿार अहिड़ा आहिनि जेके उन 50 जे क्लास मां निकिरी अॻियां था थी वञनि। तूं कीअं निकिते, तोमें जज़्बो कीअं आयो ऐं ॿिया छो रहिजी विया? उनजी ख़ासि वजह इहा आहे त माना हिकु त पंहिंजो विल पावर हुजणु खपे ऐं मोटिवेशनल जेकॾहिं स्पीकर कंहिंखे फॉलो कयो था पिया या कंहिंखे ॾिसो था पिया त उन में ख़बर पवंदी आहे त तव्हांजी दिलचस्पी कहिड़ी आहे। उन हिसाब सां मुंहिंजी जेकी फेवरेट हुई उहो हुयो ई जापान। जॾहिं मां सोचियो त ॿाहिरि निकिरणो आहे सभ खां पहिरियों, ऐं उहो ख़्वाबु जेको आहे त साईं निसार जी मार्फत पूरो थी वियो। अलहमदिल्ला 2 सालनि खां जापान में रहूं था पिया ऐं हींअर 3 सालनि जी वेझो आहियूं। अच्छा ज़बरदस्त। ऐं नवीद, हितां जापान में पोइ का डिग्री बिग्री वठण जो ख़्यालु आहे, पढ़ाई वढ़ाई करण जो? सर मुंहिंजी मास्टर्स थियल आहे हुते एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में, सोशियोलॉजी डिपार्टमेंट मां। वेरी गुड वेरी गुड वेरी। उन खां बाद मां एनजीओ सेक्टर में कमु कयो, हुते ॾाढो कमु कयोसीं, पोइ मज़ो कोन आयो। त जीअं हिकिड़ो रस्तो मिलंदो आहे, ट्रैक ठही वियो, बसि अलाह साईं जन खे वरी हयाती ॾे। इन्हनि हिन साईं खे निसार साहिब हा असांजूं इहो तव्हांखे इहो चई सेखारे विहारो त कोन अथसि? न भई, मां जॾहिं आयोसि हिते जापान में मुंहिंजो को बि ॾिठ वेठ वारो न हुयो। हा मूंखे सिर्फ़ु इहो हुयो जापान वेंदा वियो। निसार जी मूं तारीफ़ूं ॿियनि माण्हुनि खां ॿुधियूं आहिनि न, कल्ह खां ॾिसां पियो, मूंखे लिस्ट ॾेखारी हुई, जेके ॿिया अञा कतार में लॻा पिया एप्लीकेंट्स, उहे बि जल्दी ईंदा ऐं इलाही सारा माण्हू हिते अचण वारा आहिनि। अदा आवेस, हाणे आख़िर में ॿुधाए त सिंधी जापान खां अलावा ॿियनि कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में स्कॉलरशिप्स ॻोल्हीनि ऐं कीअं ॻोल्हीनि? सर हिन वक़्तु अगरि US लाइ कोशिशि कनि फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे, ऐं स्पेशली यूरोपियन साइड ते तव्हां ॾिसो जेको आहे सो इटली में तव्हां थी आहे, एरस्मस मंडस आहे, एग्ज़ैक्टली, दाद आहे, बि आहे, ऐं चाइना लाइ CSC आहे, चाइना स्कॉलरशिप काउंसिल। अगरि चाइना जिन वटि पैसो न आहे त वञनि हुते आराम सां मास्टर्स कनि, उन खां बाद में उन्हनि खे घणियूं अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं। हींअर जे यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थियुमि न चाइना में, उनखे शियान जियोथोंग यूनिवर्सिटी सॾिबो आहे। हुन में ईअं आहे की नेदरलैंड्स मां 1 ईयर तव्हांखे फ्री में वीज़ा ॾींदा, जॉब सर्च वीज़ा जेको आहे सो। घर वेठे तव्हां हुतां यूरोप बि वञो उन डिग्री जे बेसिस ते, ऐं तव्हां फ्री में हुते जॉब बि कयो हर शइ। ज़बरदस्त। हाणे बहितरीनु ॻाल्हि ॿोल थी वई ऐं आऊं ॾाढो ख़ुशि आहियां। मूंखे इहा उमेद कान हुई त जापान में एतिरी पढ़ाई ऐं रोज़गार जा मौक़ा हूंदा। हिते दोस्त ज़बरदस्त कमु पिया कनि, उन्हनि सभिनी खे शाबाश। अहिड़े नौजवान खे असांखे ज़रूरत आहे जेको रते देरे मां निकितो आहे ऐं रते देरे मां अची हिते PhD कई अथसि ऐं सिंध जे नौजवान में एॾो पोटेंशियल आहे। हींअर मूं सिंध यूनिवर्सिटी जा ॿार ॾिठा, हज़ारे हुआ मूंसां चोथों ॾींहुं गॾु। उन्हनि में एॾो पोटेंशियल आहे, जीअं अची मूंखे भाकुर पाईंदा आहिनि, हथ मिलाईंदा आहिनि ऐं चुमंदा आहिनि, फ़ोटो कढाईंदा आहिनि। पोइ मूंखे नज़र पियो ईंदो आहे, ऐं ॾिसंदो पियो आहियां त हिननि मां काश आख़िर में बंदि पिया कयूं। ऐं उन्हनि नौजवाननि ॿारनि खे मैसेज थो ॾियां त तव्हीं मूंखे जीअं भाकुर पाईंदा आहियो ऐं रस्तनि ते गड़ी खैरे में, शिकारपुर में, बदीन में, थर में, नंगर पार्कर में ऐं चिंबड़ंदा आहियो वारे में, ऐं कराची यूनिवर्सिटी में, लाहौर जी यूनिवर्सिटियुनि में उते सिंधी शागिर्द हूंदा आहिनि, ॻोठनि में वेठा हूंदा आहियो, महराण में, लम्स में, शाह लतीफ़ में। पोइ मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहे जेके मूंखे नौजवान मिलनि था, उहे उन्हनि मां को वरी मूंखे 3-4 सालनि खां पोइ अमेरिका में, जापान में, फ्रांस में, जर्मनी में मिले, ज़्यूरिख में मिले, मिलान में मिले, ऐं मूंखे उते लंडन में मिले ऐं मूंखे चवे त साईं यादि अथव पाण 2025 में मिलिया हुआसीं, डिसंबर महीने में सिंध यूनिवर्सिटी में तई आया हो, पोइ पाण कचहरी कई हुई ऐं हाणे आउं हिते वेठो आहियां बर्लिन में, ऐं हिते वेठो आहियां ऑस्ट्रेलिया में। पोइ दिलि बाग़ो बहार थींदी त सिंधी हर गुज़रंदड़ हफ़्ते ऐं महीने में नयूं शयूं सिखे पियो, नए सफ़र ते आहे, नयूं मंज़िलूं माणे पियो।